मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, हिकु क़बर में ॿिनि माण्हुनि खे दफ़न करणु कीअं आहे? हिकिड़ी क़बर में ॿिनि माण्हुनि खे दफ़न करणु नाजाइज़ अमल आहे। हा, उहा गुंजाइश उन सूरत में थिए थी जो हिकिड़ी क़बर उनखे तमामु वॾो ज़मानो गुज़री वियो ऐं ॿी का जॻह न आहे, नओं बंदो मरी वियो, उनजी ॿी का जॻह नथी मिले, इंतिहाई मजबूरी में ऐं पूरो कन्फर्म हुजे त इहो हाणे बंदो बोसीदा थी वियो हूंदो, इन जो जिस्म वञी करे मिटी सां मिलियो हूंदो, पोइ मजबूरी सूरत में उन क़बर जे अंदरि ॿिए हिकु नए बंदे खे लाहे सघो था। जो काफ़ी मां ॿुधो आहे जन्नतुल बक़ी जे अंदरि बि काफ़ी ईअं थींदो आहे, जो टेम पीरियड हूंदो आहे, क़बर जे अंदरि लाहींदा आहिनि, जन्नतुल बक़ी या इन जे इर्द गिर्द में क़बर में लाहींदा आहिनि, पोइ उनजो को टेम टेबल आहे, उनखे इल्मु थींदो हेतिरे टेम में इहो बंदो मिटी जो मिटी थी वेंदो। पोइ इहा सूरत कहिड़ी में, जंहिं टाइम इंतिहाई मजबूरी हुजे ऐं जॻह जी किलत हुजे, उन सूरत में शरीयत इहा इजाज़त ॾिनी आहे। ऐं ॿी हिकिड़ी सूरत आहे, कंहिं इलाइक़े जे अंदरि हिकिड़ी क़बर में 2, 3, 4 माण्हू दफ़न करणु कीअं आहे? पहिरीं ॻाल्हि नाजाइज़ आहे। उन सूरत में थोरी गुंजाइश आहे, उहो तॾहिं जॾहिं कंहिं मुल्क जे अंदरि तमामु वॾी वबा फैलिजी वञे, जंग जो मैदान गरम थी वञे, तमामु मुस्लमाननि जो क़त्ल आम थी वियो, हज़ारनि जी तादाद में मुस्लमान मोल पियल आहिनि हेठि ज़मीन ते, हाणे हिकु हिकु जी क़बर खोटणु नामुमकिन आहे, इंतिहाई मुश्किल आहे। पोइ उन सूरत में शरीयत इहो हुकुम ॾिनो त हिकिड़ी वॾी जेको आहे खॾु खई वेंदी, तमामु वॾी, पोइ उन जे अंदरि जेकॾहिं मुस्लमान जी तादाद 100 आहे, 150 आहे, 200 आहे, जंहिंजी हिकु हिकु क़बर ठाहिणु इंतिहाई मुश्किल आहे, जो हिकु हिकु ठाहींदासीं त ॿियनि मुस्लमाननि जो लास्ट जेको आहे ख़राबु थींदो। त इन सूरत में इस्लाम इहा इजाज़त ॾिनी त पोइ हिकु वॾी खाई खोटे करे जेको पासो काबे जी तरफ़ आहे उन तरफ़ हिकु नेक माण्हू खे रखियो वेंदो, उनखां पोइ उनजे अदना माण्हू, पोइ वरी जेकॾहिं ॿार बि मरी विया आहिनि, पोइ वरी नंढे ॿारनि खे रखियो वेंदो, नंढे ॿारनि खां बाद में जेकॾहिं औरतुनि जो मौत थियो आहे, छाजे करे कंहिं जॻह ते अगरि हादसो थी वञे न त उन में औरतूं बि मरी वेंदियूं आहिनि, मर्द बि मरी वेंदा आहिनि। इहे वाक़िया दुनिया जे अंदरि पेश आया आहिनि, किथे बमबारी थी, ॾिसो जीअं फ़लस्तीन जे अंदरि इहो वाक़ियो थिए पियो न, त हिकु हिकु जॻह ते 100 मुस्लमान मरनि पिया, शहीद थियनि पिया, त इहो हादसो कॾहिं कॾहिं पेश ईंदो आहे। त उनजे बारे में इजाज़त इहा आहे त कातिला जे तरफ़ जेको नेक मुतक़ी आहे उनखे रखियो वेंदो, इन खां पोइ अदना, पोइ नंढे ॿारनि खे रखियो वेंदो, पोइ लास्ट में औरतुनि खे रखियो वेंदो, पोइ बसि सभिनी जे मथां जेको आहे मिटी ॾिनी वेंदी। इन खे चइबो आहे इज्तिमाई क़बर। उन सूरत में जाइज़ आहे जंहिं टाइम क़बर खोटणु इंतिहाई मुश्किल हुजे, पोइ इस्लाम हुकुम ॾिनो बसि हाणे इंतिहाई मुश्किल आहे, इन खे आसान बनायोसि। इहो कहिड़ी सूरत में? जॾहिं इंतिहाई मुश्किल हुजे। बाक़ी हिन ज़माने जे अंदरि मूंखे कंहिं साथी ॿुधायो अथई हिकिड़े बंदे जी माउ गुज़रे वई, हिकु बंदे जी माउ गुज़रे वई, त उन चयो त मां वसियत कयां थो जॾहिं मां मरां त मूंखे पंहिंजी माउ जी क़बर जे अंदरि लाहिजो हेठि, माउ जी क़बर में मूंखे जेको दाख़िल कजो। अड़े छाजे का? चए मूंखे माउ सां इंतिहाई मोहबत आहे। त इहा बेवकूफ़ी आहे, इहो दीन न आहे, इहा जहालत आहे। ज़ाल मुड़ुसु, हालांकि ॾिसो ज़ाल मुड़ुस जो केतिरो तालुक़ु आहे, ज़ाल मुड़ुस जो अहिड़ो तालुक़ु आहे न, इस्लाम फरमायो अगरि ज़ाल मुड़ुस मरी विया आहिनि न त इन जी क़बर अलॻि अलॻि थींदी, हिकु क़बर न थींदी। हिकु क़बर तमामु वॾी उन सूरत में थींदी जॾहिं तमामु वॾा मौत थिया आहिनि, तमामु वॾा हादसा थिया, उन सूरत में मजबूरी तहत जेको आहे कुझु गुंजाइश आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।